दोदापुर वेझो कटोहर मलगाणी बिरादरीन में बिन औरतुन जी अगवा बाद तकरार संगीन सूरत हाल अख्तियार करे वियो आहे। मलगाणी बिरादरी तरफां मलूका कटोहर ऐं कुर्शीदा मलगाणी के कटोहर बिरादरी तरफां अगवा कयो वियो आहे, जिन जी बाज़ाबी लाइ जेकमाबाद ज़िले जी पुलिस कख भञी बीड़ो नाहे कयो। मलगाणी बिरादरी जो चवणु आहे त कटोहर बिरादरी जे मखणो सूबो कटोहर ऐं ॿियनि ॻोठ गुलाब मलगाणी मां नारी कुर्शीदा खे अगवा कयो आहे। कटोहर असांजा ॿार अगवा करे खणी विया, सूबे जो भाउ सैफला इहे खणी विया। उन खां बाद में असां तकींदा रहियासीं, हर अमीर ॾे भॻाऊं। उहो सरदार असां जेकमाबाद जे ज़िले में न रहियो आहे, जंहिं सरदार वटि असां न वियल कढ लॻल आहे त असांखे नंग वापसि ॾियो। पुलिस ने अग में शुरुआत में सही असां जेको आहे सो पंहिंजे थाणे ते हद ते बाज़ खान खे घुरायो आहे, उन खे हर शइ ब्रीफ कयो आहे, उन खे ॿुधायो आहे असां सां हे ज़ुल्म थी वियो आहे। DIG IGSP खे असां अपील कयूं था, महिरबानी करे असांजो 2 अगल वापसि कराइनि। 2 महीना 15 ॾींहं असांजी नारी अगवा करे वियो आहे कटोहर। उन जे मथां असां सरदार अमीरनि खां हथ धोई सरदार सिजाद खान जा इहे लफ़्ज़ आहिनि त मलगाणी तोॾे को बि ॾोह न आहे, जीअं हाणे तोखे वणे तूं कर, जेको आहे सो हर शइ कटोहर कई शइ खे नथो सम्झी। होॾां कटोहर बिरादरी जे चङे मुड़ुस सूबो कटोहर ऐं ॿियनि जो चवणु हो त संदन मखणो कटोहर सां को बि वास्तो न आहे। मलगाणी बिरादरी बिलाजवाज़ मलूका खे अगवा कयो आहे। अदा जेकॾहिं हुन सां कुझु थियो या कयो त मखणो कयो न, मुंहिंजो कबीले जो माण्हू बि न आहे, कटोहर त ज़रूरु हूंदो, मां नथो चवां, हुन सां बि नाइंसाफ़ी आहे। कॾहिं माई जॻह ते ॿी माई हिननि अगवा कई आहे, ठीकु आहे, त हाणे उन अगवा जे बावजूदि अॼु ताईं हुननि खे छा रिज़ल्ट मिलियो आहे 8 ॾींहंनि में? जेकॾहिं मालिक साॻे ख़ानदान जी भाॼाई हुजे हा, भेण हुजे हा, ज़ाल हुजे हा, धीअ हुजे हा, त ज़ाहिर आहे उहो 24 कलाक या 24 मिंटनि में बि उहा माई वापसि बि ॾिए हा, त ॿाहिरिनि माण्हुनि जे अगवा करण सां मसइला हल कोन थींदा। कटोहर ऐं मलगाणी बिरादरीन में हलंदड़ तकरार खे हल करण लाइ पुलिस अमलदारनि, ॿिन्ही धुरनि, सरदारनि ऐं चङनि मुड़सनि खे अॻिते अचणु घुरिजे, जिन जी रतो छाण खां बची सघिजे। कैमरामैन बख्शल मंदराणी सां गॾु हनीफ़ मंदराणी, सिंध TV न्यूज़, दोदापुर।